नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोड में ख़बर ॾींदा हलूं त इस्लाम कोड में एहसास क़फालत सेंटरन ते औरतुनि जे लाइ आयल वज़ीफ़े वारी क़िस्त में मुस्तहिक़ औरतुनि खे रक़म मिलण देर थियण जी शिकायतुनि खां पोइ असिस्टेंट कमिश्नर पारां इमदादी विरहास्त जो तरीक़ेकार यूसी वाइज़ कंदे शेड्यूल जारी कयो वियो। हर यूसी 4 खां 5 ॾींहं ॾिना विया आहिनि, जॾहिं त सेंटरन ते इंतज़ाम क़टोती मुकमल तौर ते बंदि करण में कामयाब थियण बाद 8 डिवाइसनि मां 2 एजेंट डिवाइस खणी कमु करण तां बि हथ खणे विया आहिनि। बाक़ी रहियल ओमनी मालकान बि कटौती न थियण बाद तंग थी मुख़्तलिफ़ बहाना ॻोल्हे वेतर औरतुनि खे तंग करे रहिया आहिनि। ओमनी मालकान सेंटर देर सां खोलण, तोड़े कैश ख़त्म थियण जा बहाना करे सेंटर बंदि करे छॾनि था, जंहिं सबबु कलाकनि जा कलाक सेंटर बंदि हुजण करे पहुतल औरतूं सख़्त परेशानी खे मुंहुं ॾींदे नज़र अची रहियूं। राब्ते ते एएसआई समीउल्लाह संजराणी ॿुधाए त सेंटरनि तां कटौती मुकमल बंदि कराई हुई। हाणे वज़ीफ़े जी विरासत हर यूसी वाइज़ करे शेड्यूल जारी कयो वियो, जंहिं बाद सेंटरनि तां रश घटिजी वई आहे। यूसी वाइज़ रक़म जी विरासत सबबु घटि में घटि औरतूं दरबदर न थींदियूं ऐं ख़बर हूंदी त असांजी यूसी खे पैसा फलाणी तारीख़ बाद मिलंदा, इन करे बाक़ी औरतूं सेंटरनि ते न ईंदियूं। असां सेंटरनि ते पीअण जे पाणी समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।